अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 10 अक्टूबर। सो नए ॾींहं ते नए व्लॉग जी शुरूआत कयां थी ऐं घणा सारा कम आहिनि। राति जो मां लाइट ठाही भुॻड़नि जी, उहा तव्हां सां शेयर कई त उहा हाणे मां राति ई थधी थी वई त मूं भञी करे उनखे बॉक्स में विझी रखियो, तव्हांखे ॾेखारियां थी उहा बि। ऐं ॿियो अॼु सॼे ॾींहं में छा छा कंदमि, अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी सलामत आहे, सिहत सलामत आहे त कुझु न कुझु सॼे ॾींहं में थींदो रहंदो ऐं थियणु घुरिजे। त उहो इंसान ई न आहे जेको सॼो ॾींहुं वांदो हुजे ऐं सुस्तीअ में गुज़ारे, ईअं करणु न घुरिजे। ठीकु आहे। सो ॿियो त हिन प्लांट जी मूंखे जाइ बदिलाइणी आहे। ही वारो, ही हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त मूं मनी प्लांट पोखियो हिन प्लांटर में, मिटी विधी मां त उन मिटीअ में कोई ॿिज हुयो छा हुयो जेको फुटियो आहे। त हीअ हाणे इलाही वॾो थी वियो आहे जो हेठां ज़मीन खां मथे मुंहिंजे शेल्फ खां बि मथे थो वञे। त इन जी मूंखे जाइ बदिलाइणी आहे। ॾिसां थी अगरि मिटी एतिरी हूंदी जेका वॾी कुंडी में पइजी सघे त इनखे चेंज कंदमि, न त पोइ तेसि ताईं वेट कंदमि जेसि ताईं मिटी अरेंज कयां। सो हलूं था अंदरि ऐं कम जी शुरूआत कयूं था। अंदरि अची वई आहियां। टेबल मुंहिंजी ॾाढी मेरी थी वई आहे, डाइनिंग टेबल। सो इन जा मैट्स साम्हूं तव्हांखे नज़र ईंदा। माई थांव पई धोए त उनखां धुआरे छॾिया अथमि ऐं भाॼी वारो आयो त उनखां थोरी भाॼी वरिती आहे, तूरियूं वरितियूं ऐं भिंडियूं, सावा धाणा ऐं पटाटा। कल्ह छो त हिकिड़ो ॿियो भाॼी वारो आयो, उनजा पटाटा सुठा न हुया, सो बहरहाल मूंखे उहे वठिणा पिया। ऐं हिन टेबल जी अॼु मां सफ़ाई बि कंदमि ऐं मैट वग़ैरह चेंज कंदमि, त उहो बि तव्हां सां शेयर कंदसि। ऐं हिते हीअ मुंहिंजी लाई पई आहे, हीअ ॾिसो ईअं ई मूं हथ सां पीसिस भञी, क्रिस्पी मज़ेदार लाई आहे। ऐं ॿी हिकिड़ी शइ तव्हां नोट कयो त जॾहिं असां बाज़ारि मां लाई वठंदा आहियूं त उन ते हिकिड़ो कुझु पाउडर नुमा लॻियलु हूंदो आहे, ॼण शायदि अटो ई हूंदो आहे उहो, त इन जे करे उहा लाई हिक ॿिए सां चिंबड़ंदी न आहे। पर हीअ थोरी ईअं चिपचिपी आहे, छो त हीअ डायरेक्ट हिक ॿिए जे मथां पई आहे, तंहिंजे करे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हीअ अॼु सुभाणे ताईं खाइजी वेंदी, त इस्तेमालु थी वेंदी, त को मसइलो न आहे। ऐं हिन टेबल ते मुंहिंजो मनी प्लांट आहे। कुझु शयूं मां हटाए बि छॾियूं आहिनि। मुंहिंजो पाणी पीअण जो मग आहे, कॾहिं मग या कॾहिं गिलास मां ईअं रखंदी आहियां, मुंहिंजो ढकियल ई हूंदो आहे हमेशह। मैट्स आहिनि, कोस्टर्स आहिनि, सो हिन जी मां कंदमि सफ़ाई हाणे। ऐं हिन पासे हीअ खीर कढनि पिया, अॼु वारो बि ऐं ॿिनि ॾींहंनि जा जेके जमा थियल हुआ उन्हनि खे बि। अच्छा, हिकिड़ी मां तव्हांखे टिप ॾियां त जेको 2-3 ॾींहंनि जो अगरि देॻड़ियुनि में खीर जमा थियल हुजे न, त उन्हनि जूं मलायूं कढी पहिरियों उन्हनि खे अलॻि अलॻि बॉइल कजे, छो त ईअं न थिए त उन्हनि मां को ख़राबु थी वियो हुजे त तव्हांजा बाक़ी खीर बि ख़राबु थी वेंदो। तंहिंजे करे अलॻि अलॻि उन्हनि खे बॉइल करे पोइ वरी हिकिड़ी देॻड़ी में गॾु विझी मां उनखे बॉइल कंदी आहियां, त पोइ उन में इहो ख़राबु थियण जो ख़दशो न रहंदो आहे। हाणे हिन ते जेको आहे सिर्फ़ु आहे डस्ट, पर जेकॾहिं सणभा दाग हुजनि, कुझु किरियल हुजे, त पोइ उनखे ज़रूरी आहे त साबुण जी मुईअ सां साफ़ु कजे। सो फ़िलहालु त मूं हिन ते कुझु पाणी जा ड्रॉप्स हया आहिनि ऐं उन सां मां हिन खे साफ़ु कयां थी, ऐं उनखां पोइ मां हिन खे अख़बार सां साफ़ु कंदसि। हिन कपिड़े सां मां हिन जा सॼा जेकी मिटी आहे, दाग आहिनि, उहे लही वेंदा, उगिजी वेंदी डस्ट सॼी, त उनखां पोइ मां हिन खे अख़बार सां साफ़ु कंदसि। सो इहे रोज़मर्रा जा कम आहिनि सन्हा सन्हा, पर इलाही ॾींहंनि खां मूं कयो न आहे। मोस्टली सुराण करे छॾींदी आहे त मां रिलैक्स हूंदी आहियां, पर हीअ उनखे बि इलाही घणो ई कमु आहे करण जे लाइ। हीअ एतिरी हिन तां मिटी लथी आहे, सो इहो कपिड़ो हाणे मां हटायां थी। ऐं हाणे वरी मां पाणी जा छंडा हया आहिनि टेबल ते, ऐं अख़बार जे हिकिड़े पीस सां तव्हां ॾिसो त हिन में केॾी चमक अची थी वञे। बाक़ी अगरि बोड़ आहे, कुझु हारियल आहे, कुझु सणबो आहे, त लाज़मी हिन खे शीशे खे पहिरियों साबुण जी मुई हणी, जंहिंसां असां थांव धोईंदा आहियूं, मां उन सां ई साफ़ु कंदी आहियां, सिंपल नरम मुईअ सां। पोइ जेको आहे हिन खे कपिड़े सां ऐं पोइ कागज़ सां साफ़ु कबो। कुझु देरि मां हिन खे रगड़ींदी रहंदमि, ऐं हीअ हेठां किनारी हथ लॻनि था हिन खे, त इहो सॼी टेबल मां कंदमि साफ़ु। टेबल मां साफ़ु करे छॾी, ऐं इन विच में हिकिड़ी कॉल आई। कैनेडा में मुंहिंजी हिकिड़ी स्टूडेंट रहंदी आहे, अफ़ज़ा। तव्हां ज़रूरु ॾिसंदव हीअ व्लॉग। सो अफ़ज़ा सां मां सम्झां थी तक़रीबन मुनो कलाकु, मां टाइम नोट न कयो, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहो लॻी वियो। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे, ऐं स्टूडेंट्स मूंखे ईअं यादि रखनि ऐं मूंखे ॾिसणु ऐं मूंखे ॿुधणु पसंदि कनि था, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। सो ही हिते हेतिरी तब्दीली कई अथमि, ऐं अॻियां हलूं था, कुझु न कुझु करिणो आहे लाज़मी।
टाइम थियो आहे हिन महिल तक़रीबन 12:30 12:35। सो ही मां कुझु पाठ कल्ह कटे रखिया, कुझु क्राफ्ट जी वीडियो मूंखे ठाहिणी आहे, हिकिड़ो ॾाढो प्यारो शेल्फ ठाहींदमि। सो उहो बि तव्हां सां आख़िर में शेयर कंदमि। हिन जी अलॻि सां मूंखे वीडियो ठाहिणी आहे। तारिक ऐं आसफ़ा ॿाहिरि विया आहिनि। तारिक खे गाॾी थोरो कमु हुयो, आसफ़ा पंहिंजी अम्मा ॾे वई आहे छो त ज़ाहिरा मोकल जो ॾींहुं आहे। ऐं हाणे मां जेको आहे मानी जो मूंखे टेंशन न आहे, राति वारी बिरयानी बि पई आहे ऐं उनखां अलावा का दाल भाॼी ॿी बि पई आहे, को मसइलो न आहे। सो हाणे मां स्टार्ट कंदमि हिन शेल्फ जी वीडियो ठाहिणु। शाम जा थिया आहिनि 5:15। टे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, पाणी बॉइल थो थिए, हिते पालक कढी रखी आहे। ऐं सुबुह खां चिकन वारे खे कयां पई कॉल त अचे, कॉल खणी त मां चिकन घुरायां पर न खणी न खईं। सो हिन महिल उन खईं आहे फ़ोन, त उनखे मां चयो आहे चिकन ॾेई वञे। ऐं सॼी मंझंदि जेको आहे तक़रीबन 1.25 कलाक मूं ही शेल्फ ठाहियो आहे। हीअ आहे हाउस शेप जो हिकिड़ो शेल्फ जंहिंखे भित में हणण जे लाइ पोयां सुराख कढजनि तॾहिं बि ठीकु आहे, ईअं कोकनि सां हणिजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं हिन जो मां पेंट कंप्लीट कोन कयो, ॾाढो टाइम पियो लॻे, इलाही देरि पई थिए। सो जेकॾहिं अञा पेंट कंप्लीट कयां हा वीडियो जे दौरान, अधु कलाक जी वीडियो अॻु में ठही आहे 27 मिंट, त अञा वधीक टाइम लॻे हा। सो हाणे जेसि ताईं चिकन वारो ईंदो त मां हिन जो पेंट कंदमि कंप्लीट, ऐं उनखां पोइ मां हिनखे जिते बि डेकोरेट कंदमि, ज़ाहिर उहो सुबुह जो ई कंदमि। हिन महिल शाम थी वई आहे, पेंट हिनखे करे बि वठंदमि त ड्राई थियण में थोरो टाइम लॻंदो। सो हिन जो पेंट हाणे कयां थी कंप्लीट। टाइम थियो 6 ऐं फुल पखो हली रहियो आहे। तव्हांखे आवाज़ जो महसूसु थींदो हूंदो त हिन जो पेंट मां कंप्लीट करे छॾियो हर पासे खां। अञा हे ॾिसो आलो लॻी वियो। सो बहरहाल मूं हिन जो कलर इहो इन लाइ सिलेक्ट कयो आहे जो हिनखे मां हणंदमि पंहिंजे पधर में, अंगण में प्लांट सां गॾु हणंदमि त उते मिटी ॾाढी थी अचे ॿाहिरि, त मां कोई बि लाइट कलर कोई अहिड़ो न पई करणु चाहियां। हालांकि मूंखे पिंक येलो आसमानी इहे वणनि था, पर मूं हिनखे इहो ई कलर कयो आहे जीअं मेरो बि थिए त घणो जल्दी ख़बर न पए। सो इहो हिते फुल पखे जे हेठां रखियो अथमि त सुके। चिकन वारो चिकन ॾेई वियो हाणे। सो हिनखे हिते रखियो अथमि, धोईंदमि हिनखे हाणे जे लाइ अलॻि कढंदमि ऐं ॿिया बाक़ी जेको एक्स्ट्रा हूंदो उनजा हिसा करे रखंदमि। सो अॼु गोश्त मिलियो आहे चिकन जो 320 रुपया किलो। तव्हां ॿुधाइजो तव्हां कीअं था वठो, कहिड़े हिसाब सां थो मिले। ऐं मां पाण वेंदी आहियां त ज़िंदा जेको आहे चिकन वठंदी आहियां ऐं उहो कटराए ऐं पोइ खणी ईंदी आहियां। पर हीअ जेको आहे ज़ाहिर फ़ोन ते घुरायो अथमि ऑडर ते, उन्हनि ॾींदा ताज़ो ई आहिनि, पर पोइ बि मूंखे बहरहाल तसली न थींदी आहे, मूंखे पाण वठण जी आदत आहे। सो वरी इनशाला कंहिं महिल ॿाहिरि वञी घणो कुझु वरी पाण ई वठी ईंदसि। हिसा ठाहे छॾिया अथमि चिकन जा। ऐं हीअ जेको आहे हाणे पालक में विझंदमि, हीअ मां कढियो आहे थोरो बोनलेस। सुभाणे वारे व्लॉग में शायदि कुझु सरप्राइज़ हुजे, मां माना प्लान कयो आहे सरप्राइज़, पर अलाह कंदो त उहा प्लैनिंग पूरी थींदी। सो हीअ शयूं वेंदियूं हाणे फ्रीज़र में, ऐं हीअ जेको आहे हाणे मां पचाइण जी तयारी कंदसि। हाणे हिन महिल टाइम थिया 8:15, राति जा 8:15। अज़ान अची वई आहे, मानीअ सां खाई छॾीसीं ऐं हाणे मां वांदी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वांदी आहियां त इनखे वांद काई त रहणु न ॾिबो। सभिनी खां पहिरियों त थोरी देरि खां पोइ वेंदमि विंझणु, पोइ नमाज़ पढ़ंदमि ऐं उनखां पोइ चाहियां थी त कुझु देरि रीडिंग कयां। ऐं जॾहिं खां हीअ किताबु घुरायो अथमि तॾहिं खां मूंखे पढ़ण जो बिल्कुलु बि टाइम नथो मिले। सो सुबुह जेतिरी देरि मासी कमु पई करे त अॼु मां कोई कमु न कयो ऐं एतिरी देरि मां जेको आहे रीडिंग कंदी रहियसि। त रीडिंग मुंहिंजे लाइ ईअं हूंदी आहे ॼण ऑक्सीजन। सो इलाही ॾींहंनि खां जॾहिं खां स्पेशली मां डेली व्लॉग्स ठाहिणु शुरू कया आहिनि, मुंहिंजो रीडिंग जो टाइम किल थी वियो आहे सॼो, मूंखे उहो टाइम मिले ई नथो। सो हिकिड़ी ॿाड़ हे जीअं मतिलबु बुख उञ त पूरी थी थी वञे, ऑक्सीजन बि मिली थी वञे, पर हीअ रीडिंग वारी जेका ॿाड़ आहे न, उहा मुंहिंजी पूरी नथी थिए। सो इनशाला उहा मां जेको सुम्हण खां पहिरियों कुझु देरि रीडिंग कंदमि। ऐं जहिड़ा हाल आहिनि न, जेका रीडिंग जी स्पीड आहे, जेतिरो मां टाइम थी ॾियां रीडिंग खे, त इहो वञी साल में किताबु पूरो थींदो। इहो जल्दी पूरो थियण वारो न आहे। ऐं अॼु इहो नंढिड़ो शेल्फ ठाहे मां ॾाढी ख़ुशि आहियां। इलाही ॾींहंनि खां इहो आइडिया मां संभाले रखियो ऐं सुभाणे मां हिनखे किथे डेकोरेट कंदमि, इहो तव्हां सां शेयर कंदमि लाज़मी। ऐं ईअं बहाने सां काई बि कुंड जॾहिं डेकोरेट थिए थी त उनजी डिटेल में सफ़ाई बि थी वञे, ईअं ई थींदो आहे। ऐं उनखां अलावा थी सघे थो सुभाणे वारो व्लॉग जेको आहे संडे वारो उहो सरप्राइज़िंग हुजे, 50-50 चांस आहे, ठीकु आहे। सो थी सघे थो त उन में को सरप्राइज़ हुजे या न बि हुजे, अहिड़ो ई व्लॉग हुजे जीअं अॼुकल्ह इहे रोज़ जा मुंहिंजा व्लॉग्स हलनि था। सो थी सघे थो उन में कुझु सरप्राइज़ हुजे बि।
सो 50-50 आहे, छो त ॾिसो असां प्लान ठाहींदा आहियूं न त असांजी प्लैनिंग पंहिंजी जाइ ते हूंदी आहे, वरी अलाह जी प्लैनिंग कुझु अलॻि हूंदी आहे, कॾहिं कॾहिं प्लैनिंग पूरी न बि थींदी आहे। सो मुंहिंजो इरादो आहे कुझु सरप्राइज़िंग व्लॉग ठाहिण जो, पर मे बी न थी सघे। सो मूंखे उमेदु आहे त नंढिड़ो अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मां क्राफ्ट जी काई अहिड़ी वीडियो ठाहियां थी, अॼु बि ही जीअं मूं तव्हांखे ॿुधायो पहिरियों बि त 2.25 कलाक मां इन हाउस वारो जेको शेल्फ आहे इन ते कमु कयो। हालांकि कटिंग मुंहिंजी थियल ई, पेंटिंग बि मां हुन ते पोइ कई, त 2.25 कलाक कंटिन्यू मां वीडियो ठाहिण जे दौरान कमु कयो, जेका वीडियो त मुंहिंजी तक़रीबन 27-28 मिंटनि जी आहे। त इन्हनि शयुनि ते इलाही टाइम थो लॻी वञे, त ॿिया नंढा नंढा कम रहिजनि था, ऐं इहो मुंहिंजो शौक़ु आहे, इहा मुंहिंजी हॉबी आहे। ऐं इहे शयूं न सिर्फ़ु मां ठाहियां थी बल्कि पंहिंजे घर में सजायां बि अथी। त अञा ताईं हुन नंढड़ी टेबल रेड जेका टेबल ठाही उनखे किथे बि जाइ कोन ॾिनी आहे, त उहा बि इनशाला तव्हां सां शेयर कंदमि। ही शेल्फ त इनशाला मां सुभाणे सेट कंदसि, मां हिन जी स्पेस ॾिसी छॾी आहे। सो मोट ॾिजो, ज़रूरु ॿुधाइजो त हीअ नंढड़ा मुंहिंजा व्लॉग्स, मुंहिंजी रूटीन तव्हांखे अॼु जी कीअं लॻी ऐं रोज़ वारा कीअं था लॻनि। इलाही माण्हुनि मूंखे एप्रिशिएट कयो आहे, त ऐं अक्सरियत तव्हां बि काफ़ी माण्हुनि जा कमेंट आहिनि त तव्हां रोज़ व्लॉग्स ॾिसणु चाहियो था। सो इहा मुंहिंजी कोशिशि जारी रहंदी, ऐं तव्हां सां मुंहिंजो साथ सलामत रहंदो जेसिताईं ज़िंदगी आहे, सिहत आहे। सो इनशाला मिलूं था सुभाणे वारे शायदि सरप्राइज़िंग व्लॉग में, ऐं तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो। अल्लाह भाई ख़ुशि हुजो, आबाद हुजो।